नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी भरिसां ॻोठ नबड़ो भट्टी वटि क़ौमी शाहराह ते राजपूत बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराणी संगावती तकरार तां झेड़ो थी पियो। झेड़े में लठूं ऐं लोही शीखूं लॻण सबबि ॿिन्ही धुरनि जे ॿिनि औरतुनि समेत 5 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में शहनाज राजपूत, शकीला राजपूत, महफूज़ राजपूत, अब्दुल जब्बार राजपूत, इंतज़ार राजपूत शामिल है। इन सिलसिले में हिकु धुर जे महफूज़ राजपूत ॿुधायो त मुंहिंजी भेण खे तलाक ॾिनल आहे। असां तारीख़ ते कोर्ट आयासीं त मुखालिफ़नि कोर्ट ॿाहिरां हमलो करे ज़ख़्मी कयो। ॿिए पासे मुखालिफ़ धुर जे अब्दुल जब्बार राजपूत ॿुधायो त नुशरो फिरोज़ सेशन कोर्ट में असांजो केस हलंदड़ो, जंहिंजो फ़ैसिलो गुज़िरियल ॾींहुं असांजे हक़ में थियण बाद असां ॿई ॿाहिरि फ़ैसिले जी कापी कोर्ट में खणी वापसि आनमाण वञी रहिया हुआसीं त भरिया सिटी बाईपास ते ॻोठ नबेरो भट्टी वटि मुखालिफ़नि भट्टी बिरादरी जे माण्हुनि सां गॾिजी असां मथां लठूं ऐं लोही शीखनि सां ओचितो हमलो करे ॾिनो आहे, जंहिं सबबि असीं ॿई ॿाहिरि सख़्त ज़ख़्मी थी पिया आहियूं। भरिया सिटी थाणे ते ॿिन्ही धुरनि जा धार केस दाख़िल करे इलाज लाइ लेटर जारी कयो वियो, जॾहिं त पुलिस पारां का बि गिरफ्तारी अमल में न अची सघी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।